अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 8 अक्टूबर 2025 अरबा जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़िर आहियां पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। नवाबशाह में HIV जो मर्ज़ ख़तरनाक सूरत इख़्तियार करे वियो। 80 नवां केस ज़ाहिर। बाबा सिंध कामरेड हैदरबख्श जतोई जी सालगिरह मल्हाई वई। तक़रीब मुनक़िद, भेटा पेश। जामशोरे ज़िले में मेरिट जी लताड़, नौकरियूं मनपसंद माण्हुनि हवाले। कोटड़ी वासी नौजवान नौकरियुनि लाइ अदालत पहुची वियो। कम्युनिस्ट पार्टी पाकिस्तान पारां अमरीकी मुफ़ाद लाइ बलूचिस्तान जे वसीलनि जे इस्तेमाल जी मज़मत। मिरपुर ख़ासि में कब्ज़नि जी निशानदही करण ते पुलिस समाजी अॻुवान वाजिद लगारी खे खंभे वई। एहतिजाज बाद आज़ाद। टंडे मोहम्मद ख़ान में क़ौमी अवामी तहरीक जो मोहब्बत सिंध जलसो। ख़बर हुई सरकारी मुलाज़िमनि जा मसइला हल न थींदा। मुलाज़िम ताक़त जे ज़ोर ते शर्त मंझराइनि हा। अयाज़ लतीफ़ पलीजे जो ख़िताब। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। नवाबशाह में HIV जो मर्ज़ इंतहाई ख़तरनाक सूरत इख़्तियार करे वियो आहे। नवाबशाह में HIV जे हवाले सां नओं स्कैंडल साम्हूं आयो आहे। गुज़िरियल कुझु महीननि दौरान इस्पतालनि में सवें केस रिपोर्ट थिया आहिनि, जिन में वॾो तइदाद मासूम ॿारनि जो शामिल आहे। नामियारे सहाफ़ी नेमत खोड़े जी रिपोर्ट मूजिबि मक़ामी ज़रियनि मूजिबि जुलाई महीने में नवाबशाह यूनिवर्सिटी अस्पताल जे एंटी रेट्रो वायरल थेरेपी यानी ART सेंटर में 80 खां वधीक नवां केस रिपोर्ट थिया, जिन में लॻभॻि 45 ॿार शामिल हुआ। अगस्त में 100 खां वधीक केस साम्हूं आया, जिन मां 80 ॿारनि ते मुश्तमिल हुआ। गुज़िरियल महीने पिणु 78 नवां केस रिपोर्ट थिया, जिन में 60 ॿार शामिल आहिनि। माहिरनि जो चवणु आहे त हक़ीक़ी मुतासिरनि जो तइदादु रिपोर्ट थियल केसनि खां घणो वधीक आहे, पर सूबाई सिहत खातो ऐं इंतिज़ामिया इन मामले खे अवाम खां लिकाइण जी कोशिशि करे रही आहे। नवाबशाह जी सूरतहाल खे वधीक संगीन बणाईंदड़ अंसर इहो आहे त मुतासिरनि में 70 खां 75% ॿार शामिल आहिनि। गुज़िरियल सालनि दौरान लाड़काणो ज़िलो, रतोदेरो ऐं ॿिया इलाइक़ा पिणु HIV स्कैंडल जो मर्कज़ रहिया, जिते तक़रीबन 950 केस रिपोर्ट थिया, जिन मां 600 खां वधीक ॿार हुआ। सिहत जा माहिर ख़बरदार कनि था त जेकॾहिं नवाबशाह में सूरतहाल अहिड़ी आहे ऐं उन ते फ़ौरन ज़ाब्तो न आंदो वियो त HIV भरपासे जे ज़िलनि में पिणु पखिड़िजी सघे थो। मक़ामी समाजी तनज़ीमूं ऐं रहवासियुनि मुतालबो कयो आहे त हिन मसइले जी शफ़ाफ़ ऐं बर वक़्ति तहक़ीक़ कई वञे। मुतासिर माण्हुनि खे मुफ़्त इलाज फ़राहम कयो वञे। HIV जी रोकथाम लाइ टेस्टिंग ऐं अवामी आगाही मुहिम पिणु हलाई वञे। सिहत खाते ऐं मीडिया ते ज़ोर ॾिनो पियो वञे त नवाबशाह में मौजूदु संगीन सिहत जे बुहरान खे नज़रअंदाज़ करण बदिरां अवाम खे मुकमिल मालूमात फ़राहम कई वञे, जीअं सिंध जी अवाम खे इन मोज़ी मर्ज़ खां बचाए सघिजे। बाबा सिंध कामरेड हैदरबख्श जतोई जो जनम ॾींहुं निहायती बावकार नमूने सां मल्हायो वियो। सिंध हारी कमेटीअ जे मरकज़ी सदर समर हैदर जतोई जी अॻुवाणी में सवें हारियुनि हैदराबाद जे हुसैनी चौक खां हारी मार्च शुरू कयो। मार्च मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदो बाबा सिंध कामरेड हैदरबख्श जी मज़ार ते पहुतो। मज़ार ते हाज़िरी भरींदे मरकज़ी सदर समर हैदर जतोई जी अॻुवाणी में गुलनि जी चादर चाढ़े भेटा पेश कई वई। उन मौक़े ते सिंध हारी कमेटीअ जे मरकज़ी सदर कामरेड समर हैदर जतोई ख़िताब कंदे ऐलान कयो त बाबा सिंध कामरेड हैदरबख्श जतोई जी सालगिरह जे मौक़े ते इहो ऐलान करियूं था त सॼी सिंध में
हारी कॉन्फ्रेंसूं मुनक़िद कराए वेंदियूं, जंहिंजो शेड्यूल पिणु जल्द पधिरो कंदासीं। हुन चयो त बाबाए सिंध हैदरबख्श जतोई सिंध जे हारियुनि पोरियतनि मज़दूरनि ऐं मुआशिरे जे पीढ़ियल अवाम जे लाइ जदोजहद कई, जंहिं ते असीं खेसि सलाम पेश करियूं था। मौजूदा PP सरकार हारियुनि पोरियल तबिके ऐं पढ़ियल लिखियल नौजवाननि खे तबाही जे किनारे ते पहुचाए छॾियो आहे। बाबाए सिंध जेका पोरियत अवाम लाइ जदोजहद जी वेढ़ विढ़ी, हारियुनि पोरियतनि ऐं नौजवाननि खे पंहिंजा हक़ वठी ॾिना, पर मौजूदा PP सरकार सिंध जा कुदरती वसीला तेल, पाणी, गैस, कोयलो, मैदनियात ऐं ॿियूं अनेक शयूं विकिणी छॾियूं आहिनि। ख़ुशहाल सिंध सूबे खे बदहाली जे किनारे ते पहुचाए छॾण में का बि कसर नाहे छॾी वई। सिंधी अवाम खे मायूसी वारे कुन में फिटो कयो वियो आहे। अॼु जूं हालतूं बेरोज़गारी, महांगाई, बदअमनी ग़रीब अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। मौजूदा PP सरकार जेका सिंधी अवाम जे वोट जी ताक़त सां हुकूमत में आई आहे, उहा ई PP सरकार सिंधी अवाम जी खुलियल तरह दुश्मन बणिजी चुकी आहे। सिंध दुश्मन फ़ैसिला करे सिंध सूबे जा कुदरती वसीला, कॉर्पोरेट फार्मिंग जा मनसूबा पास करे सिंध जूं ज़मीनूं धारियुनि जे हवाले करे धरती धड़नि खां पाणी सां गॾोगॾु धरती बि खसे छॾी आहे। सिंध हारी कमेटीअ जे मरकज़ी सदर कामरेड हैदरबख्श जतोई चयो त सिंध जे अवाम खे कश्मीर अवामी एक्शन कमेटी वांगुरु हिकु भरपूर जदोजहद करे पंहिंजा फुरियल वसीला ऐं हक़ वापसि वठणा पवंदा। उनखां सवाइ ॿियो को बि रस्तो बचियो ई न आहे। हुन वधीक चयो त ताज़ो सिंध में सारियालो फ़सुलु लही रहियो आहे, उन करे सारियुनि जो अघु फ़ी मण 4,500 रुपया सरकारी तौर ते मुक़ररु करे हारियुनि खे जाइज़ हक़ ॾिनो वञे। बेनज़ीर कार्ड जेको हुकूमत में वेठल वॾेरनि, पंहिंजनि सियासी भोतारनि ऐं पंहिंजनि मनपसंद माण्हुनि खे ॾिनो आहे, जेके फ़ौरी तौर ते रद्द कया वञनि ऐं उहे कार्ड पोरियत हारियुनि ऐं मज़दूर तबिके में विरहाया वञनि। उन मौक़े ते सिंध हारी कमेटी जे अॻुवान जब्बार बाग़ी, इसाक़ सिंधी, अली हसन लुंड, मोहम्मद ख़ान टालपुर, मौलवी मुमताज़ लुंड ऐं ॿियनि पिणु वरसी तक़रीब में शिरकत कई। सिंधियत जे सरवाण ऐं हारी अॻुवान कामरेड हैदरबख्श जतोई जी सिंध सागर पार्टी ज़िले हैदराबाद ऐं सिंध समाजी सथ पारां हैदराबाद में सालगिरह मल्हाई वई। उन मौक़े ते कामरेड हैदरबख्श जतोई खां पोइ सिंध हारी कमेटी जी सदारत संभालींदड़ अज़ीम इनकलाबी अॻुवान मौलाना उबैदुल्ला सिंधी जे शागिर्द कामरेड मौलवी अज़ीज़ुल्लाह स्टडी सर्कल जामशोरे पारां हफ़्तेवार स्टडी सर्कल जी वेहक पिणु थी। उन में सिंध जे क़ौमी अॻुवान अब्दुल वाहिद आरिसर जे किताब सिंध आलमी तनाज़ुर में मां संस लेख हैदरबख्श जतोई जी सोभारी जदोजहद जो इबियास पिणु कयो वियो। ॼाणायल लेख सारंग महर, अरबेले खाहोड़ी, साहिब खाहोड़ी ऐं नदीम कल्होड़े पढ़ियो। स्टडी सर्कल में नवाज़ निज़ामाणी, कामरेड अज़हर ऐं अयूब इनकलाबी जूणे जे पिणु शिरकत कई। सिंध जे सरवाण ऐं हारी अॻुवान कामरेड हैदरबख्श जतोई जी सालगिरह तक़रीब में पिणु सारंग महर, अरबेले खाहोड़ी, साहिब खाहोड़ी ऐं नदीम कल्होड़े, नवाज़ निज़ामाणी, कामरेड अज़हर पठाण, अयूब इनकलाबी जूणे जे, अब्दुर्रहमान जतोई, अल्लाह बख्श कल्होड़े ऐं ॿियनि शिरकत कई। सालगिरह तक़रीब जी पुॼाणी नामियारे शाइर ताजल बेवस जे मशहूरु क़ौमी गीत सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजे मथां छा लिखी छा लिखां ॻाइण सां कई वई। हीअ गीत सुघड़ शाइर ऐं कलाकार अयूब इनकलाबी जूणे जे पेश कयो। टंडे जान मोहम्मद में क़ौमी अवामी तहरीक पारां मोहब्बत सिंध जलसो मुनक़िद कयो वियो। जलसे में क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पली जे ख़िताब कंदे चयो त हुक्मरान सूबनि में टकराव ज़रिए सिंध जे अहम मसइलनि खां ध्यानु हटाइण चाहिनि था। सिंध में बबरड़ो धरणे वांगुरु मुलाज़िमनि जी तहरीक सां बि दोखो कयो वियो। हुन चयो त का बि अहिड़ी तरमीम क़बूल न कई वेंदी जंहिंसां सिंध जी वहदत ते हमिलो थिए। मुफ़ाद परस्त हुक्मरान सिंध खे बदअमनी ऐं क़बाइलियत जे हवाले करे रहिया आहिनि। जजनि जो टकराव अदालती निज़ाम ऐं मुल्क जे मुफ़ाद में हरगिज़ न आहे। वफ़ाक़ अदलिया पार्लियामेंट सिंध जे अवाम जूं शिकायतूं छो न पियूं ॿुधनि। हुन चयो त नौकरियूं विकिणणु, नवां कैनाल ठाहिण ऐं कॉर्पोरेट फार्मिंग ग़ैर क़ानूनी आहिनि।
वफ़ाक़ी हुकूमत जी फार्मिंग ऐं सिंधु दरिया ते नवां केनाल अॾण जा मनसूबा रद्द करियूं था। सिंध में बेरोज़गार ऐं मायूस नौजवान ख़ुदकशी करण ते मजबूर आहिनि। हुन चयो त सिंध जे ज़मीननि वसीलनि अमन ऐं दरिया सिंध जे तहफ़ुज़ लाइ जदोजहद जारी रहंदी। अयाज़ लतीफ़ पली जे ख़िताब कंदे वधीक चयो त घर वेठा आहिनि, जदोजहद में हलन कोन था, रेलिन में निकिरो कोन था, मुज़ाहिरनि में पंध कयो कोन था, तहरीकुनि में अॻियां आयो कोन, रोडनि ते एहतजाजनि में कुझु ॾींहं हली थकिजी था पोइ माण्हू ॿिया अचो तव्हांखे इस्तेमालु करियो भॼो वञनि, कॾहिं तव्हां बबरलू में ठॻिजो वञो, धोखो करियो, बाबा केनाल बंदि थी फ़ैसिलो थी वियो। ॿुधायो हुनखे माई सगोरी पंजाब वारी छा चयो, जे मामलो त CCI में पियो आहे, केनाल बंदि थिए ई कोन्हनि, पाणी असांजो आहे, जॾहिं वणंदो केनाल ठाहींदासीं, पाण खे छा ॿुधायूं बबरलू में केनाल बंदि आहे, हलो 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 घर तव्हां मुबारकूं ॾिनियूं, तव्हां फोटू रखिया, सलाम सलाम सलाम, वड़े वाह ऐं ओॾी महिल जे तव्हांखे खणी केरु सम्झाए त हुनजे गिचीअ में हथु अयाज़ लतीफ़ पली जे केरु थींदो आहे, फलाणनि बिल्कुलु सही फ़ैसिलो थियो आहे, जलियो दब बिल्कुलु सही फ़ैसिलो थियो आहे त पोइ फर्स्ट क्लास। मूंखे सॼे सिंध मां मुलाज़िमनि कया फ़ोन, असीं तहरीक में आहियूं, अयाज़ लतीफ़ पली जा रस्ज वार कर। मूं चयो बाबा सिंध जे मुलाज़िमनि सां गॾु आहियूं ऐं उन्हनि जी जदोजहद जे तोड़ ताईं उन्हनि सां क़ौमी अवामी तहरीक गॾु थींदी। पोइ कल्ह छा थियो ॾींहुं चयूं त ॻाल्हियूं थी वियूं आहिनि फर्स्ट क्लास, सभु मामला हल थींदा, सूमर ॾींहुं नोटिफिकेशन जारी थींदो। सूमर ॾींहुं छा थियो, फोती कोतराए बजाए फोती खातो ऐं फोती सर्टिफिकेट जो फ़ैसिलो कयूं त फोती सर्टिफिकेट हीअं जारी थींदो, ॿियो हिकिड़ी फलाणी कमेटी ठाहींदासीं, उहा हीअं कंदी, पोइ हिकिड़ी ॿी कमेटी ठाहींदासीं, उहा हीअं कंदी, पोइ टी कमेटी ठाहींदासीं, उहा वरी हिन ते हीअं गौर कंदी। पर आउं हुन मां सिखियोसि, आउं पाण खे बि सेखारींदो आहियां, तरबियत कंदो आहियां, मूंखे ख़बर बि थियणो ईअं ई आहे, पर मूं बबरलू वांगुरु चयो कोन त तव्हां सां हीअं थींदो। मुंहिंजो आउं चवंदुसि वरी आचार्य ॾींहुं सभु मूं ते चढ़ी वेंदा हलिया, सूमर ॾींहुं कमु थियणो आहे, अयाज़ लतीफ़ पली जा तूं मायूसी में पकड़ी, मिठी बि माठ मुठी माठ, चुप करे वेठोसि, छपणी वेही रहियुसि। आचार्य ॾींहुं मुंहिंजो हाणे सुभाणे सूमर आहे, सुभाणे पाणे ख़बर पवंदनि, सुभाणे ख़बर पइजी वई कल्ह त छा थियो। सिंधियुनि जी साई जेका आहे सा डिघी आई कोन्हे, लखे माण्हू गॾु थियनि एहतजाज कनि, पोइ लखे माण्हू गॾु थी पंहिंजे ताक़त जो मुज़ाहिरो करे पोइ पंहिंजा शर्त मंझराए पंहिंजी ताक़त जो इज़हार करे। ताक़त जे इज़हार खां अॻु में हथियार फिटा कोन कबा आहिनि। तव्हां सां धोखो थी वियो, ठॻिजी वियो, जीअं कल्ह टियों ॾींहुं वरी ठॻिया आहियो। सरकार माहिर आहे, हाणे ताईं कहिड़ियूं बि ख़बरूं कयो, नोटिफिकेशन जारी थींदो, हीअ थींदो, थियो त कोन न। या आई आहे कंहिं वटि पेंशन वधीक खीसे में पैसा अथव त मूंखे ॿ टे ॾोकड़ ॾेई वञो, कंहिं वटि आयो आहे नोटिफिकेशन पघार वधो की ATRL ऐं CTR चाहो DRA जा पैसा आया अथव, जेकॾहिं तो ॾेई वञो मूंखे, अदा अची विया आहिनि, फोती खाते ते जहिड़े नौकरियूं मिलनि पियूं त ॿुधायो। पाणी बंदि, ज़मीनूं वही हलियूं, ठगी। ताज वेलफेयर जैकमाबाद पारां 12 अक्टूबर आचर जे ॾींहुं मुफ़्त मेडिकल कैंप लॻाई वेंदी, जंहिंमें माहिर डॉक्टर मरीज़नि जो मुफ़्त मुआइनो कंदा। सैयद अब्दुर्रज़ाक शाह जी बैठक दाऊ जहानपुर में मुनक़िद थींदड़ मुफ़्त मेडिकल कैंप में ॿारनि जी बीमारियुनि, औरतुनि जे बीमारियुनि, जनरल फिज़िशियन, हॾनि जे बीमारियुनि जा माहिर, ॾंदनि जे बीमारियुनि जा माहिर, दिलि, अखियुनि ऐं कन जे बीमारियुनि जा माहिर डॉक्टर शरीक थी मिसकीन मरीज़नि जो मुफ़्त इलाज कंदा। 12 अक्टूबर आचर जे ॾींहुं सुबुह जो 8 वॻे खां शाम 4 वॻे ताईं मुफ़्त मेडिकल कैंप जारी रहंदी। मेडिकल कैंप में ॿारनि जे बीमारियुनि जो माहिर डॉक्टर
डॉक्टर अशफाक शेख, औरतुनि जे बीमारियुनि जी माहिर डॉक्टर आरफा इरफान, जनरल फिजिशियन डॉक्टर वली मोहम्मद पठान, हॾनि जे बीमारियुनि जो माहिर डॉक्टर यासर कुरैशी, ॾंदनि जे बीमारियुनि जो माहिर डॉक्टर गियाज़ खोसो, सीने जे बीमारियुनि जो माहिर डॉक्टर हनीफ़ चाचड़, जनरल फिजिशियन डॉक्टर इरफान पठान, दिलि जे बीमारियुनि जो माहिर डॉक्टर याकूब शेख, अखियुनि जे बीमारियुनि जो माहिर डॉक्टर आमिर अब्बासी ऐं कन, नक ऐं गले जे बीमारियुनि जो माहिर डॉक्टर मुनसिब सोलंगी मरीज़नि जो मुफ़्त इलाज कंदो। ताज वेलफेयर जेकमाबाद तरफ़ां मुनक़िद थींदड़ मुफ़्त मेडिकल कैंप में प्रेस क्लब दोदापुर हेठि दाऊ जहानपुर ऐं नेशनल प्रेस क्लब दाऊ जहानपुर जो ताउन पिणु शामिल आहे। गवर्नमेंट प्राइमरी स्कूल साईंदाद सोलंगी मां उस्तादनि जी बदिली ख़िलाफ़ वालदेन शागिर्दनि स्कूल जे साम्हूं सेठारजा बाला लिंक रोड ते प्ले कार्ड, किताब, कलम खणी एहतजाजी मुज़ाहिरो कयो, जंहिंजी अॻुवाणी अला वधायो सोलंगी, न्याज़ राजपर, साबित अली, करम हुसैन, कबूल मोहम्मद, अहद सोलंगी, नईम अहमद, कदम अली ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते हुननि चयो त गवर्नमेंट प्राइमरी स्कूल साईंदाद सोलंगी मां टीओ सुबुह देरो बिना सबब जे उस्ताद खे बदिली करे स्कूल जी तालीम तबाह करे छॾी आहे, जंहिं सबबु स्कूल में शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं जेके इंतिहाई ग़रीब तबिके सां वास्तो रखंदड़ आहिनि उहे बदिली थियल शागिर्द जे लाइ एहतजाज करे रहियूं आहिनि। हुननि सूबाई वज़ीर सैयद सरदार शाह खां मुतालबो कयो त स्कूल में उस्ताद मुक़ररु करे तालीम बहाल कई वञे, ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो। जामशोरे ज़िले में माज़ूर कोटा जे भर्तियुनि में मेरिट जी लताड़ ऐं मनपसंद उमेदवारनि खे भर्ती करण ख़िलाफ़ कोटड़ी वासी अब्दुल लतीफ़ सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद जी अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। अदालत चीफ सेक्रेटरी सिंध, कमिश्नर हैदराबाद ऐं डिप्टी कमिश्नर जामशोर खे नोटिस जारी कंदे जवाब तलब करे वरितो आहे। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद जे जस्टिस अब्दुल मुबीन लाखो ऐं जस्टिस अरबाब अली हकड़ो ते मुश्तमिल डिवीज़नल बेंच में दरख़्वास्त दाख़िल कराई वई। अब्दुल लतीफ़ पंहिंजे वकील एडवोकेट वाजिद अली ख़ासकली मार्फत दाख़िल करायल दरख़्वास्त में मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त सिंध हाई कोर्ट सखर पारां माज़ूर कोटा ते नौकरियूं ॾियण जे हवाले सां आम फ़ैसिलो जारी कयो वियो, जंहिं ते जामशोरे ज़िले जो डिप्टी कमिश्नर अमल करण बदिरां मनपसंद उमेदवारनि खां इंटरव्यू वठी नौकरियुनि जा आर्डर ॾेई रहियो आहे। अब्दुल लतीफ़ नज़रअंदाज़ करण ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल कई। हुन दरख़्वास्त में इस्तदा कई आहे त इंसाफ़ करे नौकरी ॾिनी वञे। सिंधिका अकेडमी जे सरबराह नूर अहमद मेमण तरक़ी पसंद हाउस हैदराबाद पहुची तरक़ी पसंद पार्टी जे मरकज़ी सेक्रेटरी जनरल होत ख़ान गाॾेही, ज्वाइंट सेक्रेटरी कादर चन्ना, जान मोहम्मद जुणेजो ऐं ॿिनि सां मुलाक़ात कई। मुलाक़ात दौरान सिंध जी मजमूई सियासी सूरत हाल ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई वई। उन मौक़े ते नूर अहमद सिंधी पंहिंजो लिखियल किताब सोशल मईशत जा क़ुरानी उसूल STP अॻुवाणनि खे तोहफ़े तौरु ॾिनो ऐं पार्टी चेयरमैन डॉक्टर कादर मक्सी लाइ नेक तमन्नाउनि जो इज़हार पिणु कयो। कंदकोट में सिंध तरक़ी पसंद पार्टी तरफ़ां ॿिए ॾींहुं बि घंटा घर चौक ते एहतजाजी बुख हड़ताली कैंप क़ाइमु कई वई। अॻुवाणनि चयो त नएं ठहंदड़ रोड जी का बि हद मुक़ररु न कई वई आहे, इनक्रोचमेंट न हटाई पई वञे, शहर जी सफ़ाई बि न पई कराई वञे, तंहिंजे ख़िलाफ़ु एहतजाज करे रहिया आहियूं। एहतजाज जी अॻुवाणी ज़िले कशमोर जे सदर अकरम बाजकाणी, जीवन सब्ज़ोई, इमदाद खोसो ऐं ॿिया करे रहिया हुआ। सिंध यूनाइटेड पार्टी तालके गोलार्ची जो इजलास मरकज़ी इलेक्शन कमेटी जे मेंबर फ़तह मोहम्मद ख़ासकली जी सदारत में थी गुज़रियो। इजलास में तालके जी 14 यूनियन काउंसिलरनि ऐं 2 टाउन कमेटी जी चूंड कई वई। इजलास में मरकज़ी जनरल सेक्रेटरी जगदेश आहूजा, मरकज़ी नायब सदर अमीर आज़ाद पंवर, ज़िले अॻुवाण दानिश नूर सुमरो ऐं ॿिया वॾे अंग में शरीक थिया।
कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान पारां अमरीकी मुफ़ादनि लाइ बलूचिस्तान जे वसीलनि जे इस्तेमाल जी मज़मत कई वई आहे। कम्युनिस्ट पार्टी पाकिस्तान जे सेक्रेटरी जनरल ऐं पॉपुलर लेफ्ट अलायंस जे कन्वीनर कामरेड इमदाद काज़ी अमरीकी मुफ़ादनि लाइ बलूचिस्तान जे पसनी पोर्ट खे तरक़ी ॾियण ऐं मुल्क जी क़ीमती मैदनियात जी पहिरीं खेप अमरीका मोकिलण बाबति रिपोर्टुनि ते सख़्त ॻणती जो इज़हार कयो आहे। कामरेड इमदाद काज़ी चयो आहे त अहिड़ा फ़ैसिला सिर्फ़ बलूचिस्तान जी अवाम लाइ न पर सॼे मुल्क जी अवाम लाइ नाक़ाबिले क़बूल आहिनि। हुननि हुकूमत ऐं ज़िम्मेवार रियासी इदारनि खां मुतालबो कयो त अहिड़े सिलसिले खे फ़ौरी तौरु बंदि कयो वञे, वफ़ाक़ ऐं सूबनि में अवाम जी नुमाइंदगी वारी हुकूमत क़ाइमु कई वञे ऐं अवाम जे आला इक़्तिदार अमली तौर ते बहाल कयो वञे। उनखां सवाइ कामरेड इमदाद काज़ी मुतालबो कयो त सियासी क़ैदी औरत कारकुननि ऐं आम शहरियुनि खे आज़ादु कयो वञे। SIFC ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव कॉर्पोरेट फार्मिंग सियाहती मनसूबनि ऐं पीका कानून ऐं 26 आइनी तरमीम खे ख़तमु कयो वञे। सिंध जी वधीक हिकु ॿी न्याणी बि ज़ालिमनि जे ज़ुल्म जो शिकार थी क़तल थी वई। कासिमाबाद जे जतोई चौक ते गोलियूं हणी ज़ख़्मी कयल हिकु ख़ानगी स्कूल में पढ़ाइण वारी 22 वरियनि जी उज़मा नज़ीर हतार ज़ख़्मनि जा सूर न सहंदे राति देर सां पसाह पूरा करे छॾिया। सियासी समाजी अॻुवाननि पारां उज़मा नज़ीर जे क़त्ल वारे वाक़े जी मज़मत कंदे मुतालबो कयो वियो आहे त जवाबदार खे इबरतनाक सज़ा ॾिनी वञे। सिंधी हारी तहरीक जी अॼु सालगिरह। हारियुनि सां ज़ुल्म जबर ऐं नाइंसाफ़ी ख़िलाफ़ हज़ारे हारी एहतजाज रिकॉर्ड कराईंदा। सिंधी हारी तहरीक जे मरकज़ी सदर ग़ुलाम मुस्तफ़ा चांडियो, मरकज़ी अॻुवान डॉक्टर दिलदार लगारी, अली नवाज़ ॾाहिरी, अनवर हिंद ऐं बिलावल लाशारी पंहिंजे गॾियल प्रेस बयान में चयो आहे त जागीरदारी निज़ाम कॉर्पोरेट फार्मिंग, नवनि डेमनि, केनालनि, ज़रई जिन्सूं ॿाहिरि मुल्कनि मां घुराइण, सारियुनि समेत फसलनि जा अघ घटाइण ऐं ॿिज ऐं भाण महांगो करण ख़िलाफ़ सिंधी हारी तहरीक तरफ़ां अॼु गुल सेंटर खां हैदराबाद प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी पई वञे। अॻवाननि चयो आहे त सिंधी हारी तहरीक सिंध जे हारियुनि ऐं पोहरियतनि जे हक़नि लाइ सदाईं जदोजहद जे मैदान में रही आहे। सिंधी हारी तहरीक जी 50वीं सालगिरह जी मुनासिबत सां हज़ारे हारी ऐं हारियाणियूं पंहिंजे हक़नि लाइ एहतजाज रिकॉर्ड कराईंदियूं। क़ौमी अवामी तहरीक जी ज़ैली तनज़ीम सिंधी शागिर्द तहरीक सिंध यूनिवर्सिटी जो इजलास ज़िले सदर आमिर खोसो जी सदारत हेठि थियो। SST में शामिल थींदड़ नवनि शागिर्दनि खे भलीकार कयो वियो। ॿिनि ॾींहंनि जे कामयाब किताबी मेले ते ख़ुशी जो इज़हार कयो वियो। मीरपुर ख़ास में सरकारी ज़मीननि ते सरेआम कब्ज़ा थियण लॻा। निशानदही करण ते समाजी अॻुवान खे पुलिस खंबे खणी वई। पुलिस ग्राउंड साम्हूं मक़ामी सियासी जियाले किरोड़े रुपयनि जे प्लाट ते कब्ज़े जी कोशिश कई। जॾहिं त अहिड़ी निशानदही करण ते मीरपुर ख़ास जो SHO सिटी ज़ीशान लाशारी समाजी अॻुवान वाजिद लगारी खे तज़लील जो निशानो बणाए खंबे खणी वियो। जंहिंखां पोइ वाजिद लगारी जी गिरफ़्तारी बाद सियासी समाजी अॻुवाननि पारां थाणे अॻियां एहतजाज कयो वियो। सख़्त एहतजाज बाद पुलिस वाजिद लगारी खे आज़ादु करे छॾियो। सिंध में वधंदड़ धारी आबादकारी, सिंध जी ज़मीनी वालार सिंधु दरिया जे पाणी ते धाड़े, सिंध जे मैदनी वसीलनि जी फुरलूट ऐं जबरी गुमशुदगीअ ख़िलाफ़ सिंध सागर पार्टी पारां 12 अक्टूबर ते मीरपुर ख़ास में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वेंदो। सियासी समाजी अॻुवाननि ऐं सिंध जे आशिक़नि खे एहतजाजी धरणे में शिरकत जी दावत ॾिनी वई आहे। सारियुनि जो मुनासिब अघ न मिलण ख़िलाफ़ आबादगार सरापा एहतजाज बणियल आहिनि। मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजनि जो सिलसिलो जारी आहे। काल्ह बि कड़ियो गहवर में वापारियुनि पारां सारियुनि जो मुनासिब अघ न ॾियण ख़िलाफ़ वापारियुनि पारां एहतजाजी रैली कढी वई। आल पार्टीज़ इतिहाद पारां
कढियल एहतजाजी रैली जी अॻवानी फराज़ शाह, ग़ुलाम हुसैन शीदी, ज्ञान महेश्वरी, मोहम्मद रमज़ान कुंभार, हसाम निज़ामाणी, इनायत चांडियो, जेठूमल महेश्वरी ऐं ॿिया करे रहिया हुआ। निज़ामाणी पेट्रोल पंप खां निकितल एहतजाजी रैली शहीद फाज़िल राहू चौक ते पहुती त जलसे में तब्दील थी वई। उन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त वापारियुनि साड़ियुनि जे अघ में हथरादू लाथ करे 2300 रुपया अघु मुक़ररु करे आबादगारनि जो मुआशी क़त्लेआम कयो पियो वञे, जॾहिं त मॉइस्चर जे बहाने ते कटौती कई पई वञे, जेका आबादगारनि सां सरासर नाजाइज़ी आहे। राइस मिल्स मालिकनि ऐं हुकुमराननि जी पाण में कारोबारी भाईवारी आहे, जंहिं करे चूंडियल नुमाइंदा तोड़े सिंध हुकूमत ख़ामोश तमाशाई बणियल आहिनि। हुननि वधीक चयो त सिंध हुकूमत पारां साड़ियुनि जे मण जो 4000 रुपया अघु मुक़ररु करे वापारियुनि ऐं कारखानेदारनि खे 4000 रुपया मण ख़रीद करण जो पाबंद बणाए आबादगारनि जो मुआशी क़त्लेआम बंदि कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। सकरंड में मासूम निगरी खे बांह ऐं गलो कपे बेदर्दी सां क़त्ल कंदड़ जवाबदार गिरफ़्तार थी न सघिया। 2 ॾींहं अॻु बागड़ी बिरादरी जी 57 वरहनि जी न्याणी हीर बागड़ी लापता थी वई हुई, जंहिं बाद संदसि कन, बांह कटियल ऐं गलो घुटियल लाश मिलियो, जॾहिं त नामालूम कातिलनि ख़िलाफ़ केस पिणु दाख़िल कयो वियो आहे। अञा ताईं जवाबदार गिरफ़्तार थी न आहिनि सघिया, न वरी जवाबदारनि जो को पतो पइजी सघियो आहे। जैकमाबाद में IBA टेस्ट पास कंदड़ उमेदवारनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो। सिंध पुलिस खाते में आयल नौकरियुनि लाइ टेस्ट पास कंदड़ उमेदवारनि नौकरियूं न मिलण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। 2 कलाकनि ताईं अलामती बुख हड़ताल पिणु कई वई। उन मौक़े ते मुज़फ़र अली जोखियो, मोहम्मद हनीफ़ खोसो, महफ़ूज़ लाशारी ऐं ॿियनि चयो त लाड़काणे डिवीज़न में कंहिं बि उमेदवार खे अञा ताईं आर्डर नाहिनि मिलिया। हुननि चयो त जल्द नौकरियुनि जा आर्डर ॾेई असांखे परेशानियुनि खां बचायो वञे। थरकोल ब्लॉक 1 ते कमु कंदड़ साइनो सिंध रिसोर्सिस कंपनी ख़िलाफ़ ॻोठ वरवाई जे मुतासिर ॻोठाणनि 2 ॾींहं बि एहतजाज कंदे धरणो हंयो। उन मौक़े ते ॻोठाणनि चाकुर लंजू, मंज़ूर लंजू, हाजी भूरो लंजू, इमाम बख़्श ऐं ॿियनि चयो त साइनो सिंध रिसोर्सिस कंपनी जा अमलदार असां ॻोठाण जो चुपायो माल ब्लॉक अंदरि बंदि करे बाद में कुही खाइनि था। ब्लॉक 1 अंदरि असांजो चुपायो माल दाख़िल थी वेंदो आहे, जंहिं बाद कंपनी जा अमलदार उहो धण ॿाहिरि वापसि नथा कनि। असांखे गेट पास न मिलण सबबि कंपनी अंदरि दाख़िल थियण बि नथो ॾिनो वञे। कोयले ते कमु कंदड़ कंपनियूं असांखे फ़ाइदो ॾियण ते ठहियो वेतर असांजो चुपायो माल मारे नुक़सान ॾेई रहियूं आहिनि। कंपनियुनि अंदरि पालियल रोलू कुता रोज़ानी असांजो माल मारे रहिया आहिनि। हुअणु चयो त असांजे एहतजाज बैदि कंपनी अमलदारनि असांजे क़ैद कयल माल खे ॿाहिरि छॾियो आहे। ग़रीब आहियूं, असां सां बार बार ज़ुल्म कयो पियो वञे। दाहूं करे करे थकिजी पिया आहियूं, पर केर बि दाह ॿुधण लाइ तयारु नाहे। लाड़काणे में ॻोठाणनि जो ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ पाक किताब खणी एहतजाज। ॻोठ सचे बख़्श जागीराणीअ जे रहवासियुनि पाक किताब खणी ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते रुख़साना जागीराणी पंहिंजी पीरसन अमड़ सुमेत दाहींदे चयो त वालिद जी वफ़ात बैदि बासर सोठ ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे, इंसाफ़ ॾियारियो वञे। लाड़काणे में सिंध जे नामियारे क्लासिकल रागी तरफ़ां पंहिंजे घर भातियुनि सां गॾिजी सरकारी ख़र्च ते इलाज लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। राग ॻाए हुन अनोखो एहतजाज कयो। उन मौक़े ते क्लासिकल रागी फ़क़ीर इमदाद हुसैन हैदरी पंहिंजे धीअरनि साजिदा परवीन, मुर्क, पुट इरफ़ान ऐं भाणजे एतबार सां गॾु दाहींदे चयो त मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला थी वियो आहियां। सिंध हुकूमत ऐं सक़ाफ़त खातो इलाज कराए। माड़ी पेट्रोलियम गैस कंपनी ऐं ज़िले इंतज़ामिया जे चुर्च ते 6 ॾींहं अॻु माड़ी पेट्रोलियम गैस कंपनी ॿाहिरां शागिर्दनि जे पुरअमन एहतजाज दौरान
शागिर्दनि ऐं साफ़ियुनि ते पुलिस पारां कयल बेरहमानी तशदुद, गुंडागर्दी ऐं पुलिस जे ॾाढ साफ़ियुनि ते कूड़ा केस दाख़िल करण वारे अमल ख़िलाफ़ प्रेस क्लब मीरपुर माथेलो अॻियां साफ़ियुनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। एहतिजाजी मुज़ाहिरे जी अॻुवाणी साहिल जोगी, ताज रिंद, लाला कादर भुट्टो, लतीफ़ लगारी ऐं ॿिया करे रहिया हुआ। ADC1 धरणे वारे हंधि पहुची मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं कयूं पर कामयाब न थी सघियो। मुज़ाहिरीन जो चवणु हो त DSP अब्दुल कादर सुमरो ऐं ॿियनि खे न हटायो वियो त नेशनल हाईवे ते धरनो हणी ट्रैफ़िक लाइ ब्लॉक कंदासीं। ख़ैरपुर भरिसां अगवा थियल मासूम नीगर बाज़ियाब थी वियो। शादी शहीद मां 3 हथियारबंदनि आमिर वल्द वाजिद बुगटी खे घर मां अगवा कयो हो। ॻोठाणनि पीछो करे नीगर खे बाज़ियाब कराए हिकु जवाबदार खे सोघो करे वरितो। जवाबदार खे पुलिस हवाले कयो वियो। टंडोजाम में ख़ासकेली बिरादरी पारां पुलिस ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। 1.5 महीने अॻु टालपुर फाटक वटि मोटरसाइकिल ऐं रोक रक़म फुर कई वई हुई। SHO जवाबदारनि खे गिरफ़्तार करण बावजूदि रिश्वत एवज़ आज़ादु करे छॾियो। जवाबदारनि खे आज़ादु करण ख़िलाफ़ ख़ासकेली बिरादरी पारां एहतिजाज कयो वियो हो, जंहिंजी अॻुवाणी ग़ुलाम रसूल ख़ासकेली, परेल ख़ासकेली, हाशिम ख़ासकेली ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते मुज़ाहिरीन जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो। उमरकोट में बदअमनी सबबि शहरी मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण लॻा। पुलिस पारां शहरियुनि खे पंहिंजी हिफ़ाज़त करण जी हिदायत पिणु कई वई आहे। उमरकोट ऐं भरपासे में चोरियुनि जे वाक़िअनि में तमामु घणी वाध थी वई आहे। शहर तोड़े भरपासे में चोरियूं मामूल बणियल आहिनि। साहिबनि जे ॻोठ स्टाफ तां चिंगची रक्षा ऐं दोस्त मोहम्मद महर जी रेज़की दुकान मां चोरी थी वई। बदअमनी खां तंग थिए रहवासियुनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्तु नारेबाज़ी कई। उन मौक़े ते मुज़ाहिरीन जो चवणु हो त मोटरसाइकिल चोरी थियणु आम वाक़ियो बणिजी वियो आहे। पुलिस नाकारा बणियल आहे। शहदादपुर में सदावाह शाख जे आबादगारनि जो पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतिजाज। आबादगारनि दोदो ख़ान, बागराणी, लीमो सोलंगी, जबल जखरो ऐं ॿिनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्तु नारेबाज़ी कई। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तेॾहिं ख़ैरु। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन